अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड किस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे एडवांस में कहाणी ॿुधाईंदा हलूं त उन में छा छा थींदो। छा ओठो वाकई वरी साॻिया पेर खणंदो? हाणे नेक्स्ट एपिसोड में कमाल खान सां मिलंदो, कमाल खान वरी जेको आहे हाकिम खान सां मिली वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में वल्लू खे रईस गफ़ार खान छॾे ॾींदो? इन ॻाल्हि ते रबन खे ऐं वारिस खे छा कावड़ लॻी वेंदी? रईस गफ़ार खान जे मथां तूं असांजे हिकु मतिलबु मुलज़िम खे छो छॾे ॾिनो? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिनखे पूरो ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाइनि था हलूं दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में ओठो पंहिंजो फ़ोन नंबर खोलंदो ऐं कमाल खान त मुसलसल फ़ोन नंबर ट्राए करे रहियो। ओठे जो पोइ कॉल लॻी वेंदी ऐं ओठो इल्ज़ाम हणंदो कमाल खान जे मथां, तव्हां मतिलबु इहा गोली हलाई आहे, तव्हां ॿधल आहियो। लेकिन कमाल खान चवंदो असां न आहियूं ॿधल, लेकिन तोसां मिलणु चाहियूं था, तूं किथे आहे? ओठो पंहिंजी जॻह जो पतो कोन ॾींदो कमाल खान खे ऐं उनखे चवंदो मां पाण तव्हां सां जंहिं टाइम एॾे निकिरी आयुमि त मां पाणे तव्हांखे घुराईंदुमि ऐं मां पाणे तव्हांखे पंहिंजी जॻह ते कोन घुराईंदुमि, लेकिन मां टाइम ॾींदुमि उते जिते मां चवां तव्हां उते अचो। अहिड़े हिसाब सां कमाल खान वारा जेको आहे न, पोइ ओठे सां इन्हनि जी मुलाक़ात तय थी वेंदी ऐं हाकिम खान हाणे रईस गफ़ार खान सां ठा जूं ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। पाण में गुफ़्तगू हुनजी हली रही आहे। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त उहो इहो इन शइ में परेशान आहे, मोहब खे पंहिंजो भाउ छॾाइणो आहे वल्लू। रईस गफ़ार खान उनखे क़ैद कयूं वेठो आहे। रईस गफ़ार खान वल्लू खे अनक़रीब छॾे ॾींदो, उनखे मारींदो कोन, छो त हू ज़ालिम न आहे। इन ॻाल्हि ते जेको आहे वारिस ऐं रबन खे थोरो घणो गुस्सो ईंदो त इन तूं छो छॾियो? इहो त ज़ालिम हुयो, इन मतिलबु वारिस जे चाचे खे मारियो हुयो। अहिड़े हिसाब सां अनक़रीब जेको आहे रईस गफ़ार खान ऐं हाकिम खान में ॻाल्हियूं शुरू थींदियूं, वरी बि ठाहिजूं, छाजे करे हाकिम खान कमज़ोर बणिजी चुको आहे कमाल खान ऐं ओठे खां बग़ैर। ऐं ओठो खे ज़रूरु हुन जे करे घड़ी घड़ी यादि करे रहियो हाकिम खान, त ओठो हूंदो त दुश्मनी खे मां मुंहुं ॾेई सघंदुमि ऐं कमाल खान हूंदो त मुंहुं ॾेई सघंदुमि, न त रईस गफ़ार खान खे केरु रोके। अहिड़े हिसाब सां अनक़रीब ओठो सुधरी वेंदो, मीरा जे ॻाल्हियुनि में अची वेंदो। पोइ किस्तनि में मां तव्हांखे ॿुधायो ज़ुल्म खां ओठो परे थी वेंदो।